सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे जी असां कंहिं ॿार खे सम्झाईंदा भई हाणे इनजी ख़राबी न रहंदी त पोइ पूरी ज़िंदगी सुखी गुज़रंदी। त साॻे नमूने घर जे तकलीफ़ में अचण खां अॻु में असां अहिड़ो हली छॾूं जे घर में कोई ख़राबी थिए ई न, कोई विवाद थिए ई न। असां एतिरो प्यार मोहबत ऐं चङाई सां हलूं जे बाद में असांजी ख़राबी हुजे ई न। करण खां पोइ छो पछताए, पोइ छो थिए। जॾहिं असां प्यार त एॾो कंदा पोइ जीअं हिकिड़ी कहाणी घर जो माहौल हो सदाई कॾहिं कंहिं ॻाल्हि ते पिटको थिए कुझु थिए त जीअं आयो मुड़ुसु घर में जीअं घरवारी कुझु चयुसि इन जो सदाई पिटको सदाई चिक चिक आई आहे। छा घर आयो मां वञा थो ॿाहिरि जान छॾिया तूं निकिर या मां निकिरंदो भई ॿई गॾु न रहंदासीं। ऐं घर रही करे हुनखे बि धिको ॾिनई पाण बि घर खोलियो वियो। ऐं शहर में जीअं घर जे ॿाहिरि वियो वञी करे परियों हिकिड़ो ढाबो होटल काथे चांहि पीतो वेठो पोइ कुदरती हिकिड़ो पोड़ो उते वेठो उन पुछियुसि भई हिन सर्दी में हिन मौसम में अहिड़ी हालत में हेॾे होटल ते ॿाहिरि बेंच ते चांहि पीतो वेठो आहे सुखदा घर छो छॾे आयो आहे। हुन चयोसि मां त छॾे आयुमि तूं अहिड़ो पोड़ो छॾे आयो मां को छा पुछंदो पिया तूं छो आयो आहे तुंहिंजो बि घर कोन्हे तूं छो आयो आहे। मुंहिंजो छा आहे मां कॾहिं घर छॾींदो कोन हुउमि। पोइ 5-7 साल थिया मुंहिंजी घरवारी गुज़ारे वई आहे। मां तोखे इन करे अॻु में असां बि चिक चिक हलंदी जेको थींदो भई कॾहिं पिटको कॾहिं कुझु लॻंदो पर 5-7 साल थिया मुंहिंजी घरवारी गुज़ारे वई मूंखे पतो पइजी वियो आहे छा थींदो आहे। हाणे न घर जो रहियो आहे न घाट जो रहियो आहे। इन करे न घर जी सफ़ाई जो पतो आहे न पंहिंजे खाधे जो पतो आहे। ईअं बेवाउनि वांगुरु रुलंदो वरंदो आहे घुमंदो वरंदो आहे। इन करे मां त पंहिंजी मजबूरी खां घुमंदो वरंदो आहे पंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं पूरा कंदो पिया। उन वक़्तु सम्झंदो मुंहिंजी ज़ाल चङी कोन्हे मुंहिंजी घरवारी हीअं आहे हीअं आहे जेको कंदो हाणे पतो पइजी वियो आहे इन वञण खां पोइ मुंहिंजो छा थियो आहे। हाणे लॻंदो आहे इन जहिड़ी का देवी हुई कोन इन जहिड़ी का चङी हुई कोन सॼो ॻाल्हि ई छा जेका अॻु में मूंखे सॼी राक्षसानी लॻंदी हाणे सॼो ॾींहुं देवी लॻंदी आहे एॾो यादि कंदो आहे तूं ॾिसो मुंहिंजो छा थींदो इन करे जेका मां सां हालत थी आहे इन करे तोखो बि थो पिया जेका मां सां हालत थी आहे असां तोसां न थिए अॻु में तोखे तयारु कंदो पिया सुजाग कंदो पिया। चङो थी न मुंहिंजे कमरे में सफ़ाई आहे न घर में को पाणी ॾियण वारो आहे न को संभालण वारो आहे न ॾिसण वारो आहे। तंहिंखे चङो थी हाणे त पंहिंजो घर संभाल वञी घरो कांवड़ थी निकिता ॿियो त हे मां लेडी सर्दी में छो निकिरंदे साईं न तोसां मुंहिंजो तजुर्बो थियल आहे मां सां इहा हालत हूंदी इन करे तोखे बाग़ में ॿुधाईंदो पिया। ऐं हुन बि चयो यार वाकई ॻाल्हि सही आहे। मां आयो घर में पिटको करे ॿ चंबा हणी करे पोइ आयो आहियां पंहिंजो पाण बि गंदो करे ॾकंदो हिते आयो आहे। तंहिंजे करे मुंहिंजो चङो थी चांहि छा घर विझी चांहि पी मुंहिंजी हालत ॾिसंदो पिया न जो मां खुआरो गंदो थियो आहे तूं न थी मां मूंखे आहे कोन जो हुजे आहे त मां पाण सबक़ु सिखां पर हाणे कोन्हे हाणे मूंखे अहमियत जो पतो पियो आहे। ऐं तूं घर वेंदे तोखे पोइ बि पतो पवंदी पंहिंजी अहमियत जो। ऐं हे बि चांहि उते रखी करे वापसि थियो हिनजी खोपड़ी घुमण छो कई वाकई भई ईअं थियो आहे। ऐं जीअं घर जे दर ते पहुतो दर खुलियो पियो हिनजी घर वारी दर जे ॿाहिरो बीठी त हिन पुछियोसि एॾी थधि पई आहे स्वेटर न पातो थी ॿाहिरि पी रही आहे चई न तूं कुझु पाए कोन वई मूंखे जेको परेशान हो तुंहिंजी तबियत छा हूंदी तोखे थधि लॻंदी पई हूंदी मां हिनखे जेको दर जे ॿाहिरो वेठी आहे अंदरि वेही कोन तोखे जेको तकलीफ़ वेठी आहे तूं अच। ऐं जॾहिं ॿिन्ही हिक ॿिए जी हमदर्दी खे ॾिठो ॿाहिरि निकिरण खां बाद
भाई तूं में त मूंखे ॼण मुंहिंजो छा थींदो, घर में को ॾिसण वारो कोन्हे, आहे कोन, छा थींदो। त पोइ वरी कॾहिं बि पूरी ज़िंदगी हुनजे घर में कॾहिं झगड़ो न थियो, कॾहिं पिटको न थियो, हमेशह खिलखिलाहट रही। सो हक़ीक़त में असांखे वञण खां बाद अहमियत थींदी आहे। जेकॾहिं वञण खां अॻु में असां अहमियत खे सम्झूं न, असांजो घर संसार में स्वर्ग जो गहवारो हुजे, प्यार ऐं मोहबत जो आखाड़ो हुजे। तंहिंजे करे घर जो मक़सदु आहे असांजो घर हरियो भरियो आहे, उनमें चङाइयूं, बहितरियूं, संभाल, केयर, हिक ॿिए जे लाइ प्यार, मोहबत, उहा सभिनी रिश्तनि में एतिरो घणो हूंदो आहे जंहिंजो को अंदाज़ न आहे। लेकिन हक़ीक़त में असां विञाए करे पोइ पछताईंदा। इंसानियत उहा हूंदी आहे जेको असां अहिड़ो कर्म कयूं ई न जे बाद में पछताइणो पवे। पछताइण खां पहिरियों पाण खे संभालणु, उहा इंसानियत हूंदी आहे। लेकिन करण खां बाद पछताओ, पोइ त ज़िंदगी चङी कोन्हे।